रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 12 एक्सरसाइज नंबर 5.1 मश्क 5.1 पार्ट 7 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भली कार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 5.1 पढ़ी रहा हुआसीं जंहिंजा असां 4 क्वेश्चन सॉल्व करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में 5 नंबर क्वेश्चन हल करण जी कोशिश कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त if the highest common factor of the x square minus 11x plus 24 and x square minus 6x plus 6 is x minus 3 find the LCM। हाणे हिते बि चए त जेकॾहिं वॾो ऐं पूरो वंडींदड़ जेके ही ॿ पोलिनोमियल आहिनि उन्हनि जो आहे x माइनस 3 त पोइ हाणे असांखे हिते LCM ॻोल्हणो आहे। ठीकु आहे ॿारो। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में ॾिसो ॿारो हाणे असांखे हिकिड़ी जेका पोलिनोमियल गिवन आहे उहा कहिड़ी आहे, उहा असां वटि आहे p ऑफ x इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस 11x प्लस 24। ॿी असां वटि कहिड़ी पोलिनोमियल आहे, उहा आहे त q ऑफ x इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस 6x प्लस 6। ठीकु आहे ॿारो। ऐं ॾिसो हाणे हिननि ॿिन्ही जो जेको हाईएस्ट कॉमन फैक्टर आहे उहो छा मिलियल आहे, उहो आहे मां हिते लिखी थो वञा त हाईएस्ट कॉमन फैक्टर इज़ इक्वल टू एक्स माइनस 3। ठीकु आहे ॿारो। ॾिसो ॿारो हाणे असांखे फाइंड आउट छा करणी आहे, असांखे LCM यानी नंढी या मुनिबत ॻोल्हणी आहे। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे उन जे लाइ हाणे छा कंदासीं, असां हिते हिकिड़ो फार्मूला इस्तेमालु करे वेंदासीं। उहो फार्मूला कीअं आहे, उहो फार्मूला कुझु हिन तरीक़े सां आहे त LCM इज इक्वल टू P ऑफ x इंटू Q ऑफ x डिवाइडेड बाय HCF। ठीकु आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं, हिते असां P ऑफ x Q ऑफ x ऐं HCF जी जेके वैल्यूज़ आहिनि उहे हिते पुट करे वेंदासीं। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो LCM इज इक्वल टू P ऑफ x जी वैल्यू जेका आहे उहा रखी वेंदासीं पहिरियां एक्स स्क्वायर माइनस 11x प्लस 24 इंटू एक्स स्क्वायर माइनस 6x प्लस 6। इहा असां वटि आहे Q ऑफ x जी वैल्यू। हेठि असां रखी वेंदासीं हाईएस्ट कॉमन फैक्टर, उहो आहे असां वटि x माइनस 3। ठीकु आहे ॿारो। ॾिसो ॿारो हाणे असांखे हिते छा करिणो आहे त x माइनस 3 जी जेका टेबल आहे उहा कंहिं बि हिकु पोलिनोमियल ते हणी आहे। ठीकु आहे ॿारो। हाणे असां उहा कीअं हणूं, या त असां हीअं कयूं त हिननि ॿिन्ही पोलिनोमियल मां कंहिं बि हिकु डिविडेंड रखूं, उन खे वंड कयूं x माइनस 3 सां, या वरी हीअं था कयूं त असां मथे कंहिं हिकु पोलिनोमियल जा जुज़ा कढूं था, पोइ जेकॾहिं सेम जुज़ो मथे अचे थो त उहो हेठि सां कटिजी वेंदो। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे मां अॻे स्टेप में एक्स स्क्वायर माइनस 11x प्लस 24 जा जुज़ा ॻोल्हींदुसि। त पोइ हाणे उहो कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस 11x प्लस 24। ॾिसो ॿारो हाणे हिन जा जेके जुज़ा आहिनि उहे मां मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत कढंदुसि। थींदो त एक्स स्क्वायर माइनस 8x माइनस 3x प्लस 24। त पोइ हाणे हिते x कॉमन निकिरी आयो पहिरें टर्म मां, त अंदरि छा बचंदो, अंदरि बचंदो x माइनस 8 ऐं अॻियनि ॿिनि टर्मनि मां माइनस जो 3 कॉमन निकिरी आयो, अंदरि बचियो x माइनस 8। त पोइ हाणे जा फैक्टर बीठा x माइनस 3 ऐं ॿियो बीठो x माइनस 8। हाणे इहे जेके जुज़ा आहिनि असां कंहिंजा फाइंड आउट कयासीं एक्स स्क्वायर माइनस 11x प्लस 24 जा, इहे खणी हिन पोलिनोमियल जी जाइ ते मां रखी ईंदुसि। त पोइ इहो कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू एक्स माइनस 3 इधर रखंदासीं LCM इज इक्वल टू एक्स माइनस 3 इंटू एक्स माइनस 8 इंटू एक्स स्क्वायर माइनस 6x प्लस 6। ठीकु आहे ॿारो। डिवाइडेड बाय एक्स माइनस 3। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं त जेको एक्स माइनस 3 पियो आहे एक्स माइनस 3 में ख़तमु थी वियो। त पोइ हाणे असांखे LCM छा हासिलु थी, असांखे LCM हासिलु थी त LCM इज इक्वल टू एक्स माइनस 8 एक्स स्क्वायर माइनस 6x प्लस 6। ठीकु आहे ॿारो। हाणे इहो असांजो छा थी वियो एंसर। अहिड़े तरीक़े सां छाकाणि त एक्स स्क्वायर माइनस 6x प्लस 6 जा फर्दर जुज़ा न निकिरंदा मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत। ठीकु आहे ॿारो।
इहो असांजो आंसर। 12 हींअर असां वटि 6 नंबर क्वेश्चन आहे। द HCF एंड द LCM ऑफ टू एक्सप्रेशंस आर x + 3 एंड x³ + 7x² + 7x - 15। हाणे हिते छा पियो चए त ॿ असां वटि एक्सप्रेशन आहिनि, उन्हनि जो जेको HCF आहे उहो घणो आहे x + 3 ऐं उन्हनि जी जेका LCM आहे उहा छा आहे, उहा आहे त x³ + 7x² + 7x - 15। ठीक है, रेस्पेक्टिवली। इफ वन एक्सप्रेशन इज x² + 8x + 15 तो हिकड़ी जगह एक्सप्रेशन है वो है x² + 8x + 15। फाइंड द सेकंड एक्सप्रेशन। असांखे बी एक्सप्रेशन मालूम करनी है। तो हाणे छा कंदासीं, असां उन जे लाइ सब खां पहिरियां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। बारो सॉल्यूशन लिखण खां बाद में असां छा कंदासीं, असांखे गिवन जेकी शयूं आहिनि उहे पहिरियां असां लिखी वेंदासीं। त HCF छा आहे, उहा आहे x + 3। त पोइ मां हाणे हिते लिखी थो वञां त HCF = x + 3 ऐं LCM = x³ + 7x² + 7x - 15। ठीक है बारो। तो असां वटि P ऑफ x जेका गिवन आहे उहा छाजे बराबर आहे, उहा बराबर आहे असां वटि x² + 8x + 15 जे। ठीक है बारो। तब असांखे फाइंड आउट छा करनी है, असांखे फाइंड आउट करनी है बी एक्सप्रेशन यानी Q ऑफ x = what। तो भाई बारो हाणे तवजो ॾियो त पोइ हिते कहिड़ो फार्मूला इस्तेमालु थींदो। हाणे हिते असांखे जीअं त ख़बर आहे त LCM into HCF = P of x into Q of x। त ॾिसो बारो हाणे असां जेकॾहिं असांखे फर्दर रीअरेंज कयूं यानी Q ऑफ x जी वैल्यू फाइंड आउट करणी हुजे त P ऑफ x सां हेॾां वंड में अची वेंदो। त पोइ मां हिते इहो फार्मूलो ठाहे थो ॾियां। छा थींदो पोइ हिते फार्मूला, मां फार्मूला जेकर मां ठाहियां उहो थींदो त Q ऑफ x = हाणे LCM into HCF इनके डिवाइड छा कंदासीं P ऑफ x। ठीक है बारो। हाणे इहे असां जेके वैल्यूज़ आहिनि पुट करे था वञूं, छाकाणि त असांखे LCM HCF ऐं P ऑफ x जी वैल्यू मिलियल आहे। त पोइ मां लिखंदुसि त हाणे LCM घणो आहे असां वटि x³ + 7x² + 7x - 15। ठीक है बारो। ऐं असांखे HCF छा गिवन आहे, उहा x + 3। P ऑफ x असांखे घणो मिलियल आहे, P ऑफ x असांखे गिवन आहे x² + 8x + 15। हाणे त असां सभ खां पहिरियों छा कंदासीं, x² + 8x + 15 जा जुज़ा कढी वेंदासीं। ठीक है बारो। त पोइ हाणे हुनजा जुज़ा कीअं निकिरंदा, उहे थी वेंदा = x² + 8x + 15। ॾिसो बारो हाणे हिते थींदो x² + 5x + 3x + 15। पहिरियों ॿिनि टर्मनि मां कॉमन निकिरींदो x, अंदरि छा बचंदो x + 5। साॻे तरीक़े सां हिते 3 कॉमन निकिरी आयो, अंदरि बचो x + 5। त हिकिड़ो जुज़ो बीठो असां वटि x + 3 ऐं ॿियो जुज़ो छा बीठो x + 5। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे पोइ मां हिते छा कंदुसि त पोइ अॻे स्टेप में मां लिखी वेंदुसि त Q ऑफ x = x³ + 7x² + 7x - 15 into x + 3 divided by x + 3 x + 5। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा थींदो त x + 3 में ख़तमु थी वियो। त पोइ मां हिनखे ख़तमु करे थो छॾियां। बाक़ी जेको बचो असां वटि छा x³ + 7x² + 7x - 15। त हाणे छा कंदुसि त Q ऑफ x ॻोल्हण जे लाइ मां x³ + 7x² + 7x - 15 खे x + 5 सां वंड करे वेंदुसि। ठीक है बारो। त पोइ हाणे कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो त हिते x + 5 इहो थी वियो डिवाइज़र x³ + 7x² + 7x - 15। हाणे इहो छा थी वेंदा, इहो आहे डिविडेंड। त पोइ हाणे असां छाजी टेबल हणंदासीं, हिते हणंदासीं x² जी टेबल। त पोइ हाणे असांखे छा जवाबु मिलंदो, जवाबु मिलंदो त x³ + 5x²। निशानियूं बदिलजी वेंदियूं।
हिते थी वेंदी माइनस, हिते थी वई माइनस। त पोइ ॿारो हाणे छा थियो हिते त ही एक्स क्यूब में ख़तम थी वियो, 7x² मां 5x² ख़तम थी विया, बाक़ी छा बचो 2x² प्लस 7x के असां लाहे हेठि रखियोसीं, -15 खे बि लाहे हेठि रखियोसीं। ठीकु आहे ॿारो। हाणे मां 2x² ते छा जी टेबल हणां, ॾिसो ॿारो हाणे हिते पियो आहे x, हिते आहे 2x², त हिते मां x खे छा ज़रब करियां त ज़रब कंदोमांसि 2x, त हिते थींदो 2x, त पोइ जॾहिं मां 2x खे ज़रब कयो x + 5 सां, जवाब मिलियो मूंखे 2x² प्लस 10x। साॻी तरीक़े सां पहिरियां निशानियूं बदिलजी वेंदियूं। हाणे हिते छा थी वेंदी माइनस, हिते माइनस। ॾिसो ॿारो हाणे 2x² में ख़तम थी वियो। हाणे हिते आहे प्लस 7x, हिते आहे -10x। जॾहिं असां हिनखे जोड़ कंदासीं जवाब असांखे मिलंदो -3x -15। ॾिसो ॿारो तवजो ॾियो, हाणे मां x + 5 खे छा ज़रब करियां त मूंखे -3x -15 मिले, त पोइ हाणे हिते मां -3 ज़रब कराईंदुसि, त पोइ हिते थींदो -3। जॾहिं मां हिनखे ज़रब कंदुसि x + 5 सां त मूंखे जवाब मिलंदो -3x -15। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां पहिरियां मां निशानियूं बदिलाए वेंदुसि, प्लस थी वई, हिते थी वई प्लस। अहिड़े तरीक़े सां हिते -3x में ख़तम थी वियो, -15 में ख़तम थी वियो। त पोइ हाणे असांखे हिते क्वेश्चन छा मिलियो आहे x² + 2x - 3। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असां छा कंदासीं तवजो ॾियो, इन जो मतिलबु ईअं थियो त जॾहिं असां x + 5 जी टेबल हई कंदे x³ + 7x² + 7x -15 ते, त पोइ जवाब असांखे छा मिलियो, जवाब मिलियो x² + 2x - 3। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असां छा कंदासीं हिते ॾिसो ॿारो, त पोइ हाणे हिते असांखे q(x) जी वैल्यू छा मिली, त हिते असांखे q(x) जी जेका वैल्यू मिली उहा आहे त x² + 2x - 3। हाणे इहो छा थी वियो असांजो आंसर थी वियो। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह वाही।